सिंधी पढ़ण सिखो। प्यारा वारो, छा तव्हांखे ख़बर आहे त अलफ़बे जे 52 अखरनि में 3 नुक़्तनि वारा अखर केतिरा ऐं कहिड़ा आहिनि? अचो त पढ़ूं। टे, से, पे, चे, डे, शीन। इहे हुआ अलफ़बे जे 52 अखरनि मां उहे अखर जन खे 3 नुक़्ता आहिनि। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा, यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा।